नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त उमरकोट सैयद अमीर अली शाह पारां ॿोॾ मुतासिरनि लाइ क़ाइमु कयल खेमा बस्ती जो दौरो। रिपोर्ट दर्शन देव भील मुताबिक़ ॿोॾ मुतासिरीन में टेंट तक़सीम। उमरकोट में पाकिस्तान पीपल्स पार्टी अॻवान PS 52 जे उम्मीदवार सैयद अमीर अली शाह पारां ॿोॾ मुतासिरनि लाइ क़ाइमु कयल खेमा बस्ती जो दौरो करे मुतासिरनि खां हाल अहिवाल वरिता। इन मौक़े ते सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे सैयद अमीर अली शाह चयो त उमरकोट शहर खां मथे मुंहिंजो केर बि अज़ीज़ न आहे। उमरकोट शहर मुंहिंजी दिलि आहे ऐं हिन ॾुखे वक़्त में मुंहिंजे उमरकोट शहर वासियुनि खे विसारे नथो सघां। मूं इहो फ़ैसिलो कंदे इंतिज़ामिया खे हिदायतूं जारी कयूं आहिनि त शहर जे ग्राउंडनि में बीठल बरसाती पाणी मुंहिंजे ज़ाती सिरनि जे बठे वारी ज़मीन ते छोड़ कयो वञे। सैयद अमीर अली शाह उमरकोट 0 पॉइंट ते बरसात सबबि मुतासिर थियल बेघर खानदाननि जे लाइ यकजहती तौर पंहिंजे टेंट तक़सीम कया ऐं मिलंदड़ खाधे पीते बाबति ॼाण वरिती। इन मौक़े ते हाजी अल्लाह बचायो असीर, सेठ दिलीप माल्ही, रईस चाकर खान मरी, डॉक्टर घनश्याम बजीर समेत पाकिस्तान पीपल्स पार्टी जा जियाला, सिपाफ ऐं यूथ जा नौजवान गॾु हुआ। शहर जो जेको नुक़सान आहे त उहो वरी भरपाई न थी सघंदी, छाकाणि त जेके माण्हू जेके आहिनि त उहे ज़रा ग़रीब ऐं तंहिंखां पोइ उहो हुनजो रोज़गार जो जेको ज़रियो जेको आहे उहो बंदि थी वेंदो हुयो। ऐं तंहिंखां पोइ आऊं जेके सोचां त अल्लाह पाक असां ते महिरबान आहे। अल्लाह पाक मूंखे एॾी सघ ॾिनी आहे जो इन पठे जे नुक़सान खे आऊं सोचे करे शहर जो नुक़सान करां। एतिरी सॼी आबादी जो मुंहिंजो इहो ज़र्फ़ नथो थिए। मुंहिंजे लाइ सभ खां अवल, सभ खां फर्स्ट प्रायोरिटी शहर उमरकोट।